ख़बर वास्ता शेयर कंदासीं। कराची में मेयर लाइ पीपल्स पार्टी की हिमायत कंदड़ नवाज़ लीग डिप्टी मेयरशिप घुरे वरिती है। पीपल्स पार्टी और नवाज़ लीग के अॻवाननि की वेहक सूबाई वज़ीर सईद गनी, वकार मेहदी और ॿियनि शिरकत कई है। वेहक में नवाज़ लीग पारां MNA खीलदास कोहिस्तानी, अकबर गुजर, मुनव्वर रज़ा और ख्वाजा शहाब शरीक हैं। ॿिन्ही पार्टियुनि के अॻवाननि पारां मेयर की चूंड बाबत ॻाल्हियूं कयूं वयूं। KMC में पीपल्स पार्टी का सवाइ इन इतिहाद के वाहिद जमात नवाज़ लीग है। खीलदास कोहिस्तानी जो इहो चवणु हो। नवाज़ लीग वटि ॿियनि खां वधीक 14 सीटूं आहिनि। डिप्टी मेयर नवाज़ लीग जो हक़ बणिजे थो। खीलदास कोहिस्तानी जो इहो चवणु हो। कराची में मेयर लाइ पीपल्स पार्टी की हिमायत कंदड़ नवाज़ लीग डिप्टी मेयरशिप घुरे वरिती है। पीपल्स पार्टी और नवाज़ लीग के अॻवाननि की वेहक थी, जंहिंमें इन मामले ते वीचारियो वियो। सूबाई वज़ीर सईद गनी, वकार मेहदी और ॿियनि शिरकत कई। जॾहिं त वेहक में नवाज़ लीग पारां MNA खीलदास कोहिस्तानी, अकबर गुजर, मुनव्वर रज़ा और ख्वाजा शहाब शरीक थिया। ॿिन्ही पार्टियुनि के अॻवाननि पारां मेयर की चूंड बाबत ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। KMC में PP खां पोइ इन इतिहाद की वाहिद जमात नवाज़ लीग है। MNA खीलदास कोहिस्तानी जो इहो चवणु हो। MNA खीलदास कोहिस्तानी जो चवणु हो त नवाज़ लीग वटि ॿियनि खां वधीक 14 सीटूं आहिनि। डिप्टी मेयर नवाज़ लीग जो हक़ है। खीलदास जो इहो चवणु हो। अवांखे इहा ख़बर पिनासीं। कराची में मेयर लाइ पीपल्स पार्टी की हिमायत कंदड़ नवाज़ लीग डिप्टी मेयरशिप घुरी है। ख़बर वास्ता शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी नवाज़ लीग के अॻवाननि जी एक वेहक थी, जंहिंमें सूबाई वज़ीर सईद गनी, वकार मेहदी और ॿियनि शिरकत कई है। वेहक में नवाज़ लीग पारां MNA खीलदास कोहिस्तानी, गुजर, मुनव्वर रज़ा और ख्वाजा शहाब शरीक थिया। ॿिन्ही पार्टियुनि के अॻवाननि पारां मेयर की चूंड बाबत ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। KMC में पीपल्स पार्टी का पोइ इन इतिहाद की वाहिद जमात नून लीग है। MNA खीलदास जो इहो चवणु हो। तफ़सील मालूम कयूं था फ़कीर सलीम खां। फ़कीर, कराची में मेयर लाइ पीपल्स पार्टी की हिमायत के बदले नवाज़ लीग डिप्टी मेयरशिप घुरी है। छा तफ़सील आहिनि वधीक मुलाक़ात के हवाले से? हाँ जी बिल्कुल। शायद अज पीपल्स पार्टी ऐं नून लीग की क़यादत जो इजलास थियो है। कराची सतह जा अॻवाननि जिन जो इजलास थियो है, उनमें KMC में मेयरशिप के हवाले से गुफ्तगू थी है। अॼोके इजलास में पीपल्स पार्टी जे पारां सूबाई वज़ीर सईद गनी, वॾे वज़ीर के ख़ास मुआविन PP सिंध के सेक्रेटरी वकार मेहदी, जावेद नागौरी और नजमी आलम शिरकत कई। जॾहिं त नून लीग के पारां MNA खीलदास कोहिस्तानी, अकबर गुजर, मुनव्वर रज़ा और ख्वाजा शहाब मौजूद हुआ। इन इजलास में ॿिन्ही पार्टियुनि के अॻवाननि पारां मेयर की चूंड बाबत ॻाल्हियूं कयूं वयूं। जॾहिं त मुस्लिम नून जो MNA खीलदास कोहिस्तानी उन पीपल्स पार्टी के जेके अॻवान हुआ, उन्हनि ॾाढो इहा ॻाल्हि रखी त KMC में पीपल्स पार्टी खां पोइ जेका हिन इतिहाद जी जेका वाहिद जमात है उहा नून लीग है, जंहिं वटि सभ खां वधीक वोट यानी 14 वोट आहिनि। 8 वोट जेके नून लीग जा आहिनि उहे जनरल आहिनि ऐं 6 जेके मखसूस सीटूं हूंदियूं, यानी 14 जेके उन्हनि वटि वोट आहिनि। त उनजो चवणु हुयो त डिप्टी मेयर नून लीग जो हक़ बणिजे थो ऐं PP क़यादत इन तरफ़ ध्यान ॾे ऐं डिप्टी मेयर जेका है सो नून लीग जो आंदो वञे। जंहिं ते PP जेको कराची डिवीज़न जो सदर है ऐं सूबाई वज़ीर सईद गनी, हुन चयो त PP वफ़ाक़ी हुकूमत में शामिल जेके पार्टियूं आहिनि उनखे गॾु खणी हलणु चाहे थी। ख़ासि तौर ते KMC में उन्हनि पार्टियुनि जी बि हिमायत चाहे थी। इन जो करे जेका आहे सो हू पंहिंजी नून लीग जो जेको मुतालबो आहे उनखे पंहिंजी पार्टी क़यादत ते आॾो रखंदी ऐं जेको हथमी फ़ैसिलो आहे उहो पीपल्स पार्टी जो चेयरमैन कंदो त डिप्टी मेयर ऐं कंहिंखे ॾिजे। हुनजो चवणु हुयो त इन हवाले सां जेका आहे सो नून लीग पूरी उम्मीद रहे पीपल्स पार्टी जी क़यादत संदन लाइ बहितरी फ़ैसिलो कंदी। न त अॻवाननि में मुलाक़ात थी आहे ऐं नून लीग क़यादत जेका आहे सो उन इहा वाज़ह ॻाल्हि रखी आहे त कराची में जेको डिप्टी मेयर आहे उहो नून लीग जो अचणु घुरिजे, छाकाणि नून लीग KMC में पीपल्स पार्टी खां पोइ वधीक वोट रखंदड़ जमात आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी फ़कीर सलीम अपडेट करण जे लाइ।